अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुधीर अमन खखरानी। अमा ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। शिकारपुर ज़िले जे 15 यूनियन काउंसिल्स जूं पोलिंग स्टेशन्स ॿिए हंधि मुंतक़िल करण ख़िलाफ़ NPP अॻवान अमीर अली जतोई ऐं JUI तालके खानपुर जे अमीर मौलाना गुलाम कादिर बिरोईअ जी अॻवानीअ में इलेक्शन कमीशन ऑफिस आॾो एहतजाज कयो वियो। अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त DRO शिकारपुर हुकूमती धुर जी उम्मीदवारनि जी वांगार वांदे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि जूं 15 खां मथे पोलिंग स्टेशननि जी जॻह तब्दील करे उम्मीदवारनि जे घर में रखियूं आहिनि, जंहिं सां ख़दशो आहे त हुकूमती धुर जा उम्मीदवार धांधली करण जी कोशिश कंदा ऐं पोलिंग स्टेशननि ते झेड़े जो बि ख़दशो आहे। हिननि चयो त DRO हुकूमती धुर जे हुकुमनि ते हली रहियो आहे, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। अॻवाननि मुतालबो कंदे चयो त पोलिंग स्टेशननि खे पंहिंजे पुराणी जॻह ते वापसि कयो वञे ऐं DRO शिकारपुर खे तब्दील कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। होॾां नेशनल पीपल्स पार्टी ऐं JUI DRO शिकारपुर खे तब्दील करण जे लाइ डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर वटि लिखत में दरख़्वास्त बि जमा कराए छॾी आहे। ख़बरुनि जी दुनिया।